अवामी न्यूज़ में खबरनि जो सिलसिलो जारी है। तव्हांखे खिपरे में ख़बर ॾींदा तो खिपरो में 14 अगस्त के मौके ते परचम कुशाई तकरीब ऐं क़ौमी झंडे के सलामी ॾियण लाइ म्यूनिसिपल कमेटी खिपरो में पुरवकार तकरीब थी गुज़री, जंहिंमें वाइस चेयरमैन म्यूनिसिपल कमेटी खिपरो अली हैदर हिंगोरजो, म्यूनिसिपल ऑफिसर महबूब बुरड़ो, म्यूनिसिपल कमेटी खिपरो में मुखालिफ धुर जे अॻवान मोइन मुखी, एमएस तालका अस्पताल खिपरो डॉक्टर मोहम्मद सलीम, तालका एजुकेशन ऑफिसर गुलाम मुस्तफा लगारी ऐं ॿियनि शेरियुनि वॾे अंग में शिरकत कई। जश्न आज़ादी जे ॾींहं जे मौके ते नओं झंडो फड़कायो वियो ऐं क़ौमी झंडे के खिपरो पुलिस पारां डीएसपी खिपरो नज़र मोहम्मद खोसो, एसएचओ खिपरो गुलजार मरी, ईगल स्क्वाड पुलिस ऐं ॿियनि पुलिस एहलकारनि सलामी पेश कई। इन मौके ते क़ौमी तरानो वॼायो वियो ऐं क़ौमी झंडे सां गॾु कश्मीरियनि सां यकजहती तौर ते कश्मीरियनि जो बि झंडो फड़कायो वियो। कश्मीरियनि सां बदी जो इज़हार पुरवकार नमूने कयो वियो। हिन तकरीब में सरकारी ऑफिसरनि निंड प्यारी कंदे क़ौमी झंडे जे परचम कुशाई तकरीब में शिरकत करण जी ज़हमत न कई। शिरकत न कंदड़ ऑफिसरनि में मुख्तियारकार खिपरो, असिस्टेंट कमिश्नर खिपरो ऐं ॿियनि शिरकत न कई। आज 14 अगस्त जो ॾींहुं आहे ऐं 14 अगस्त जो ॾींहुं मल्हाए रहिया आहियूं। उन सां गॾोगॾु असांखे ख़ुशी सां गॾु हिकिड़ो ग़म बि आहे उन कश्मीरी भाइरनि जो, उन मुस्लमाननि जो। अॼु कश्मीर जो डे बि असीं गॾोगॾु मल्हायूं था। उन्हनि जे हर ॾुख में, मुस्लमाननि जे ॾुख में असीं बराबरि जा शरीक आहियूं ऐं इनशाला हिकु ॾींहुं जेको आहे कश्मीर जेको आहे पाकिस्तान जो हिसो बणिबो। थैंक यू। अॼु जेको असां पाकिस्तान डे 14 अगस्त जेको मल्हाए रहिया आहियूं उहो सरकारी सतह ते कश्मीरियनि खां यकजहती तौरु असां मल्हाए रहिया आहियूं ऐं कश्मीरियनि जे जेका अॼु असां हालात ॾिसूं था त अॼु असां उहो रियलाइज़ करूं था त वाक़ई आज़ादी हिकिड़ी वॾी नेमत आहे ऐं इहो आज़ादी असांजे वॾनि, असांजे पुरखनि वॾी कुर्बानियुनि सां, वॾी जदोजहद खां उहो हासिलु कई आहे। असां अॼु 14 अगस्त ते पंहिंजे कश्मीरियनि भाइरनि खे असां इहो यकीन ॾियारूं था असां हर मुहाज़ ते, हर जॻह ते, हर सतह ते असां पंहिंजे कश्मीरियनि भाइरनि सां गॾु आहियूं। इनशाला उन्हनि जी इहो कुर्बानियूं, उन्हनि जो इहो रत उहो रायगा कोन वेंदो। इनशाला पाकिस्तान कश्मीर हासिलु कंदो ऐं आऊं इंडिया खे, मोदी खे इहो ॿुधाइणु चाहियां थो त पाकिस्तान ज़िंदाबाद हो, पाकिस्तान जिंदाबाद आहे, पाकिस्तान जिंदाबाद रहंदो। जिंदाबाद पाइंदाबाद। मैं एक मैसेज देना चाहता हूँ मोदी सरकार को, हिंदुस्तान पूरे को एक मैसेज देना चाहता हूँ कि ये पाकिस्तान को जिस दिन भी ललकारा तो इंशाअल्लाह दुनिया के नक्शे पे पाकिस्तान मुसलमान ज़रूर रहेगा पर हिंदुस्तान नहीं रहेगा। ये मोदी सरकार और मोदी खुद ये सुन ले कि इंशाअल्लाह मुसलमान का नाम कायम और दायम रहेगा। बाकी नक्शे पे तुम्हारा एक मुल्क है, खुदा जानता है। हमने जिस दिन नारे तकबीर कहा इंशाल्लाह नक्शे पे हिंदुस्तान ना होगा। जैसे कि आज 14 अगस्त का दिन है, ये हमारे जश्न आज़ादी का दिन है, हमारे लिए ईद की जैसा दिन है और आज के दिन पे हम अपने कश्मीर भाइयों के भी साथ हैं। उनकी कुर्बानियों को, उनकी मेहनत को हम सलाम पेश करते हैं और हम अपने पूरे पाकिस्तान के पाकिस्तानियों को आज जश्न आज़ादी की मुबारकबाद देते हैं। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील लाइ विज़िट कयो अवामी न्यूज़ फेसबुक पेज, यूट्यूब पेज ऐं अवामी न्यूज़ वेबसाइट।